Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. जिधर ताकतवर के लिए एक कानून और कमजोर के लिए दूसरा कानून। मैं कभी छोटे चोरों को जेलों में डालूं और बड़े डाकुओं को एनआरओ दूं, ये मैं कभी नहीं कर सकता। ये जो मुजफ्फराबाद में सब जमा हुए हैं, इधर से सुन ले मेरी बात कि आपने लॉन्ग मार्च करनी है, बेशक लॉन्ग मार्च करें। आपने लॉन्ग मार्च जिधर भी करनी है, मैं आपकी मदद करूंगा आप करने के लिए। लेकिन अगर आप उल्टा भी लटक जाए, एनआरओ नहीं दूंगा। अपोजिशन के जिते वणे लॉन्ग मार्च करे हुकूमत मदद कंदी, पर अपोजिशन वारा भली उबता टंगजी बीहन, खेन एनआरओ न ॾींदुसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो कोटली आज़ाद कश्मीर में तकरीब के ख़िताब। इमरान ख़ान चयो त ईअं कॾहिं बि न थींदो त नंढनि चोरनि खे जेल में विझां ऐं वॾा चोर एनआरओ वठी मुल्क खां ॿाहिरि हलिया वञनि। हर कंहिं सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियां, पर मुफ़ाहिमत न कंदुसि। आजकल हमारी जमात को फोन आते हैं, इमरान खान के बड़ों की तरफ से फोन आते हैं। हमें कहा जाता है आपकी बड़ी मेहरबानी, जो सेनेट में लेजिस्लेशन होनी है शो ऑफ हैंड्स के जरिए या ओपन बैलेटिंग के लिए, उसमें इमरान खान का साथ दे दो, आपको अल्लाह का वास्ता है। तो जानते हो नवाज शरीफ ने और मरियम नवाज शरीफ ने क्या जवाब दिया? आपके बहादुर लीडर ने ये जवाब दिया, हमारी सेनेट की सीटें जाती है तो जाए, इस जाली हुकूमत के साथ बैठ के हमने कोई काम नहीं करना। इंशाल्लाह शो ऑफ हैंड्स भी होगा, ओपन बैलेटिंग की तरफ भी जाएंगे, लेकिन इस जाली हुकूमत को घर भेजने के बाद। अॼुकल्ह इमरान ख़ान जे वॾड़नि जा नवाज़ लीग खे फ़ोन ईंदा आहिनि। सेनेट चूंडुनि में दबाव विझण लाइ फ़ोन कराया पिया वञनि। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो मुज़फ्फराबाद में पीडीएम जे जलसे खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो आहे त पाकिस्तान जो अवाम अॼु इमरान ख़ान खां इस्तीफ़ा घुरी रहियो आहे ऐं वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾियण लाइ बि पैसा घुरी रहियो आहे। कश्मीर जो सफ़ीर बणजण जो दावेदार कठपुतली वज़ीर आज़म कुलभूषण जाधव जो वकील बणजण जी कोशिश करे रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त एयरफोर्स भारत जो जंगी जहाज़ पकड़ियो ऐं सिलेक्टेड वज़ीर आज़म पायलट खे चांहि पीआरे वापसि मोकिले छॾियो। मुल्क जी बदकिस्मती आहे जो कठपुतली वज़ीर आज़म खे मढ़ियो वियो। मौलाना फज़लुर रहमान चयो त नाअहल हुक्मराननि खे कश्मीरनि जा फ़ैसिला करण जो को हक़ नाहे। इमरान ख़ान ई चयो त मोदी कामयाब थियो त कश्मीर मसइलो हल थी वेंदो। हम आपके रास्ते में कोई रुकावटें ना खड़ी करें, लेकिन अगर आपने कानून को हार लिया तो याद रखना आपसे वो सलूक करूंगा कि तारीख याद रखेगी। मैंने आपसे ये कहा था, ये सेनेट का इलेक्शन लड़ेंगे, जिस असेंबली पर मौलाना फजलुर रहमान ने लानत भेजी, आज उन्हीं असेंबलियों से अपने मेंबरों के लिए वोट मांगने जाए। आज भी सारी पीडीएम खत्म हो सकती है अगर मरियम बीबी को बाहर जाने की इजाजत दे दी जाए। मेरे पीर भाई फजलुर रहमान साहब कहते थे पिंडी जो आएंगे, अब उधर रुख नहीं करते, डरते हैं, सोचते हैं। हमने जाके बाद में देखा रखा, हमने कहा हम तफादल नहीं चाहते, हम अपने घर वापस आ गए, वो मुजफ्फराबाद में दिल्ली नहीं आए। मौलाना फज़लुर रहमान रावलपिंडी अचण जो चयो, लॻे थो चांहि जी आछ ते डिॼी वियो। मरियम नवाज़ खे परॾेह वञण जी इजाज़त ॾिनी वञे त पीडीएम ख़तम थी वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त अपोजिशन भली लॉन्ग मार्च करे, असां रंडकूं न विझंदासीं, पर जेकॾहिं कानून हथ में खणण जी कोशिश थी त अहिड़ो वर्ताव कंदुसि जो तारीख़ यादि रखंदी। असांखे यू टर्न जा ताना ॾींदड़नि पाण अबाउट टर्न वठी छॾियो आहे।
वज़ीर आज़म हिकु भेरो ॿीहर भारत खे कश्मीर मसइलो हल करण लाइ ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। कोटली में यौम कश्मीर इज्तिमा खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त भारत असां सां गॾिजी गॾियल क़ौमुनि जे ठहराव तहत कश्मीर जो मसइलो हल करे। उन लाइ भारत खे पहिरीं कश्मीर बाबति आर्टिकल 370 खे बहाल करणो पवंदो। असां दोस्तीअ जी दावत ॾियूं था त ईअं न सम्झो त कंहिं क़िस्म जो ख़ौफ़ आहे। चाहियूं था त कश्मीरियुनि खे पंहिंजो हक़ मिले ऐं ज़ुल्म ख़तमु थिए। भारत ज़ुल्म ज़रिए कश्मीर मसइलो हल नथो करे सघे। कश्मीर जो बचो बचो भारत जी ग़ुलामीअ खे तस्लीम नथो करे। कश्मीरियुनि खे हक़ मिलण ताईं दुनिया जे हर फोरम ते आवाज़ उथारींदुसि। कश्मीरियुनि खे पंहिंजी राय ॾियण जो मौक़ो मिलियो त उहे पाकिस्तान सां गॾु रहण या आज़ादु रहण बाबति फ़ैसिलो करण में आज़ादु हूंदा। भारतीय ज़ुल्म जो शिकार कश्मीरी भाइरनि सां पाकिस्तान सूधो सॼी दुनिया में ॿधीअ जे इज़हार जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलीज़ ऐं मुज़ाहिरनि दौरान कश्मीरी भाइरनि सां ॿधीअ जो इज़हार। सिंध समेत समूरे मुल्क में कश्मीरियुनि सां यकजहतीअ लाइ रैलीज़ कढियूं वयूं। सखर, कंधकोट, जाम नवाज़ अली, कानपुर महर, बांधी, कोटली ऐं नसीराबाद में रैलीज़ तोड़े मुज़ाहिरनि में ॿारनि जी बि शिरकत। मिठी, मीरपुर ख़ास, खैरपुर, जामशोरो, मटियारी, कशमोर, कंडियारो, टंडो बागो ऐं घोटकी ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया विया। मुज़फ़राबाद में सुबुह 10 वॻे सायरन वॼाए 1 मिंट जी ख़ामोशी इख़्तियार कई वई। आज़ादी चौक ते वालल ऐं आज़ाद कश्मीर जी आवाम तरफ़ां हथनि सां हथ मिलाए ॿधीअ जो इज़हार। कोहाला पुल ते इंसानी हथनि सां डिघी ज़ंजीर ठाही वई। सदर आरिफ अलवी तरफ़ां कश्मीरी भाइरनि सां ॿधीअ जे इज़हार लाइ आज़ाद कश्मीर जी क़ानून साज़ असेंबलीअ जे इजलास में शिरकत। असेंबली खे ख़िताब दौरान सदर चयो आहे त भारतीय सरकार कश्मीर में पंहिंजे ज़ुल्म खे लिकाइण जी नाकाम कोशिश करे रही आहे। भारत कश्मीर में बाहि सां खेॾे थो ऐं पंहिंजी तबाही जो बटण पाण दॿाए रहियो आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा तरफ़ां कश्मीरियुनि जी आज़ादीअ वारी जिदोजहद खे सलाम पेश। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त कश्मीरी भाइर लॉकडाउन, इंसानी हक़नि जी भञकड़ी ऐं भारतीय ज़ुल्मनि जो बहादुरी सां मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। वक़्तु अची वियो आहे त कश्मीर मसइलो गॾियल क़ौमुनि जे ठहराव ऐं कश्मीरियुनि जी ख़्वाहिश पटांदड़ हल कयो वञे त जीअं इंसानी अलमियो ख़तमु थी सघे। कराची में वॾे वज़ीर मुराद अली शाह जी अॻवानी में कश्मीरी ॿधीअ जे इज़हार लाइ अलामती वॉक। पीपल्स पार्टी सेक्रेटेरिएट खां मज़ार क़ाइद ताईं वॉक में सूबाई वज़ीरनि ऐं पीपल्स पार्टी अॻवाननि बि शिरकत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कश्मीर मसइलो रुॻो तक़रीरुनि सां हल न थींदो। कश्मीर मसइले जे हल लाइ हुकूमत सां गॾु आहियूं। आलमी बिरादरी खे अपील आहे त कश्मीर मसइले जे हल लाइ किरदारु अदा कयो वञे। कश्मीर मसइलो ख़िते लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो यौम कश्मीर ते बयानु जारी कंदे चयो आहे त असांजे वॾड़नि जंहिं पाकिस्तान जो ख़्वाबु ॾिठो हो उहो पाकिस्तान कश्मीर खां सवाइ अणपूरो आहे। कश्मीर नंढे खंड जे विरहाङे जी अणपूरी एजेंडा आहे। आलमी बिरादरी कश्मीर में इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी रोकण लाइ गुजरात जे कासाई ऐं संदसि क़ाबिज़ फोर्सिस खे लगाम ॾिए। खैरपुर वासी 4 मुग़वी बाज़ियाब न थिया। धाड़ेलनि पारां 2 मुग़वियुनि जे वारिसनि खे भुंग लाइ फ़ोन ते धमकियूं। टाइम न्यूज़ धाड़ेलनि जी धमकियुनि वारी ऑडियो हथु करे वरिती। ऑडियो में ॿुधी सघिजे थो त धाड़ेल हसनैन रज़ा ऐं रबनवाज़ चन्ना जे वारिसनि खां 11 लख रुपया भुंग घुरी रहिया आहिनि। पुलिस मुग़वियुनि जी बाज़ियाबीअ लाइ कख भञी बीणो न कयो। भान सैदाबाद जे शाहानी चौक वटि अणॼातल जवाबदारनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। पुलिस 20 वरनि जे रांझू लिगारी जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वाक़े बाद हथियारबंद फरार, इलाइक़े में 10 का पकड़ियल।
मीरपुर माथेलो में सुमरा बिरादरी जी बिंदुरन में जेड़े तां नौजवान ते वहशियाणो तशद्दुद बासर जवाबदारन नौजवान यासीन सुमरो जी मोटरसाइकिल के बाहि ॾेई साड़े छॾियो। वाक़े खिलाफ नौजवान जे वारिसनि जो क़ौमी शाहराह ते धरणो, बासर खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। फैज़गंज भरसां नारी जे मुबैना अगवा मामले तां छिकतां नारी ज़ेबा लंजार जे वारिसनि इल्ज़ाम हेठायल नौजवान जे घर ते कब्ज़ो करे वरितो। धुरिन में छिकतां सबब इलाइक़ो जंग जो मैदान भरियल, पुलिस तहरुक न वरितो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में वाक़े भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक।